अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हाल है नवाजा। आऊं मिस्किन लिगारी ही सब मंज़र असां वटि ॿोॾ अचण खां फ़क़ति हिकिड़ो ॾींहुं अवल जा आहिनि। ठीकु आहे, बरसात करे रस्ता बहितर न आहिनि। इमामबारगाह ते मेडिकल कैंप लगी आहे, उन में जागरता शऊर खे वठी आऊं वञा पियो ऐं हू मुंहिंजे आॾो हलनि पिया। ही रस्तनि जा मंज़र अव्हांखे ॾेखारियां पियो त हर शइ सही नमूने आहे। असां ॿोॾ अचण खां अवल बंदि ॾियण जी तयारी करियूं पिया। गवर्नमेंट जा हेली भी मथां घुमन पिया। ही त आर्मी वारन जो हेली आहे। ॿोॾ तमाम वेझो अची पहुती आहे। आसे पासे माल लाइ गाह कठो करण ऐं बंद ॾियण जो कम तेज़ीअ सां शुरू करे ॾिनो आहे। मुंहिंजो भाणे जो मुश्किल ई पंहिंजी ढगी समेत पुॼी चुको आहे मूं वटि। अदा पाणी अची वियो। स्कूल जी भित खे धिको ॾेई अंदरि किराए छॾियोसीं, छाकाणि त ॿाहिरि किरे हा त मिटी ज़ियान थी वञे हा। उन करे स्कूल जी दीवार ही मुंहिंजो ताक़ खां चौतरफ़ सैलाब अची वियो। बंभोरियूं आहिनि, जाम आहिनि। सुबुह त सुकीअ तां गुज़री परियां तिलनि में बकरियूं वयूं हुयूं, पर घर खे जो पाणी फिरी वियो त वीचारनि खे पाणीअ मां गुज़रणो पियो। ही पाणी असांखे कुझु कलाकनि में ई फिरियो आहे। न पाणी पर असां वटि मच्छी बि पहुती आहे। पाणी घरनि जे थलनि ते चढ़ण जो ज़ोर ॾिए पियो, पर असां बि कमु तेज़ीअ सां कयूं पिया ऐं बंदि ॾियूं पिया, मिटी आॾो रखंदा वञूं था। असां कोट जूं हारियूं लाहे कोट कटे उहा मिटी हेठि बंद ते रखंदा आहियूं। मूं स्कूल जूं कुर्सियूं मथाईअ ते रखियूं हुयूं, पर शायदि पाणी हेठि अची वेंदियूं। जी नाज़रीन, बिल्कुलु 24 कलाकनि में माना हिकु राति हिकु ॾींहं में पाणी असांखे वकोड़ो वियो आहे ऐं असांजा घर पाणी हेठि आहिनि। मुश्किल ई पंहिंजे घरनि जो सामान कढे असांजे घर आयो आहे ऐं चौतरफ़ पाणी आहे। असां हींअर पाणी में गुज़ारूं पिया। ठीक है, अव्हांखे अपडेट करण लाइ ॿी वीडियो भी जल्द अव्हांजे आॾो आणे रखंदुसि।